अस्सलाम वालेकुम प्यारी प्यारा दोस्त चाला खुश आयो उम्मीद सब दोस्त खुश हूंदा दोस्तों अॼु मां तव्हांखे हिकिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम ॾेखारींदुसि मश्करा मोटी आया उनजा जेके फ़नकार आहिनि उन्हनि सां गुफ़्तगू कराईंदुसि ऐं उन खां पुछा कराईंदुसि त ड्रामे में तव्हांजो कहिड़ो कहिड़ो किरदारु आहे कहिड़ो कहिड़ो कमु आहे सभ खां पहिरियां अज़ीज़ कमरन टीवी खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो त जीअं तव्हांखे अहिड़ा कई वीडियो मिलनि ॾिसण जे लाइ जंहिंमें मुंहिंजो सखियो कलाम आहे तव्हांखे ख़बर न आहे आलू जे अख में कुत्ते जो वार आहे इहो मुंहिंजो तकियो कलाम आहे मश्करा मोटी आया कढे चवनि भलनि जा पेर हा हर हर थी चवां मुंहिंजे साम्हूं न जो मुंहिंजी हे रहे मथां पेर निकिरी वञनि पोइ वञी ठकाव कयो आहे पोइ वरी हवल खे ॾियो मयारा मां मयारा न माशाल्लाह है आपा जो तकियो कलाम हो मश्करा मोटी आया KTN ते आपा ड्रामे वाला वरी मश्करा मोटी आया KTN ते मामा दा गड शूट पई हले थोरो ॿुधाइजो नाम खे असांखे ख़ुशी आहे फिल्मिंग हिन में किरदारु आहे मुंहिंजो हूर जो हूर है तमामु अच्छा हूर है अगर तकियो बाजो हूर केर है लंगूर है तमामु बहितरीन तकियो जी बिल्कुलु जेको बि ईंदो आहे हाणे मां तव्हांखे त नथी चई सघां न कहिड़ा आहिनि लंगूर तंहिं न जे करे बसि दुआ कजो इंशाल्लाह तव्हांजी दुआउनि जी ज़रूरत आहे ऐं इंशाल्लाह तव्हांखे मुबारक हो मश्करा खिल भोग जो खोड़ खजाना खणी मश्करा मोटी आया मश्करा सिर्फ KTN ते इंशाल्लाह पहिरीं मार्च का सिर्फ KTN ते मश्करा मोटी आया चयो योगड़ी खेरा इहो सही आहे संसार तो साईं टिपिकल किरदारु कंदो आहे तमामु ऐं हटके किरदारु कंदो आहे हुनजी ख़सीस हिते आहे का न का मुश्किल कंदो आहे ऐं दोस्तो इलाही पतो हले असां छोटे उस्ताद हिन फ़ोन करे आयो आहे अस्सलाम वालेकुम उस्ताद साईं मश्करा मोटी आया पहिरीं त मुबारक अथव तव्हांखे असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे मश्करा मोटी आया जी महिल शूटिंग ॾाढी तेज़ी सां हले पई सभिनि खां इंटरव्यू वठी आया आहियूं पूरी दुनिया लाइव तव्हांखे ॾिसे पई त तव्हां हुन फेसबुक ते लिखियो आहे त इंशाल्लाह ताला 1 मार्च ते ऑन ईयर थींदो लॻे ईअं थो शूटिंग जहिड़ी तेज़ी सां हले पई इंशाल्लाह ताला 1 मार्च में ऑन ईयर थींदो इन ड्रामे जे मुतालिक़ थोरो ॿुधाईंदा त महिरबानी थींदी तमामु मश्करा मोटी आया सिर्फ KTN बुनियादी तौर ते हिन ड्रामे में जेके बि अदाकार आहिनि उन्हनि जो तालुक़ु मज़ा सां आहे मज़ा अहिड़ी शइ आहे जेका नायाबु शइ आहे ॾुखी आहे ॾाढी ॾुखी मिलंदी आहे पर असां तव्हां सभिनी सिंध जे माण्हुनि जे लाइ पंहिंजे हम ॿोली जे लाइ सभिनी प्यारनि जे लाइ दोस्तों उम्मीद तव्हांखे ही वीडियो पसंदि आया हूंदा सभ खां पहिरियां हाणे अज़ीज़ टीवी खे सब्सक्राइब कयो लाइक कयो त जीअं तव्हां ॿिया बि वीडियो ॾिसी सघो था वॾी महिरबानी दोस्तों।